अल्लाह ताला असांजे बचड़नि खे भलो करे ऐं भलाईअ जो रस्तो खुलंदो ऐं बुरायूं मुआशिरे में रुकबियूं जॾहिं माण्हू निमाज़ी थींदा। छो जो अल्लाह ताला तो फरमाते इन सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर, निमाज़ बेहयाई बिचड़ाई खां रोकींदी आहे। असां में बेहयाई छो आम थी वयूं? मां अर्ज़ कयां त मस्जिदियूं असांजूं भरिजी वेंदियूं जमातुनि सां, किन हिक सिफ़ बि मुश्किल थींदी आहे। अफ़सोस, अल्लाह जा घर सदाए रब होटल जूं बेंचूं पयूं टुटंदियूं, सिनेमाउनि में टिकेट जाइ जी न मिलंदी। कुकड़ जे मेलनि ते वेंदो त गाॾियूं तव्हां न ॻणे सघंदव, माण्हू त ॻणण खां चढ़ियल हूंदा। कुते जी मेल ते वेंदो, डांद जी गोए ते वठंदो त तव्हांखे हिसाब खां माण्हू घणा मिलंदा। पर जेकॾहिं तव्हांखे ॻणणा अथव त माण्हू मस्जिद में ॻणो त 1 2 3 4 कॾहिं इमाम बीठो आहे कोन्हे जमात, कीअं निमाज़ पढ़ासीं? अकेलो आहे। अल्लाहु अकबर। मुस्लमान हेतो मुस्लमान मुल्क जे मस्जिदुनि जो हाल आहे। पोइ तॾहिं त बेहयाई बिछड़ाई उरूज करे वई आहे न। ईअं काहे पई आहे घरनि में, दरनि में, बरनि में, बहिराड़ियुनि में, शहरनि में, जाथे काथे बेहयाई काहे पई आहे। हर माण्हू जे घर में राग लॻो पियो, फिल्म लॻो पियो, टीवी लॻी पई आहे, सूद ऐं व्याज लॻो पियो, बेपर्दगी लॻी पई आहे, राग गानो लॻो पियो, शलन शादी ते शहरनि में टुटी पवंदा, दोहल अचे वेंदा, शरनायूं अचे वेंदियूं, मूवियूं अचे वेंदियूं, फिल्म थी वेंदा। मासूम न्याणियूं जेके कॾहिं ॿाहिरि न निकिरी हूंदियूं, उन्हनि जा बि बेहया माण्हू वेठा फोटू ठाराईंदा। अहिड़ा बुछड़ा कम कंदासीं पोइ कीअं अलाह जी रहमत थींदी? ऐं छो न थींदा? अदा बंदि जो भॼे त ज़रूर, हीअं जो बंदि भॼे वाह जो त पाणी काहे ईंदो न। अल्लाह जा रसूल था फरमाइनि त अल्लाह थो फरमाए इन सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर, निमाज़ अथव बंदि, निमाज़ ॾींदव त तव्हांखे बेहयाई बिछड़ाई खे बंदि अची वेंदो। बंदि असां टोड़े छॾियो आहे, पोइ असां हाणे ज़रूर ॿोॾि लोड़ींदी, ॿोॾि गुनाहनि जी ईंदी। तॾहिं अल्लाह ताला फरमायो त वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा। घर जो हिकिड़ो वॾो निमाज़ पढ़ंदो आहे, निमाज़ हासिल ॾाढो पढ़ंदो आहे, हासिल बाबो क़ुरान पढ़ंदो आहे, हिकिड़ी अमड़ पढ़ंदी आहे, न ॿियनि खे क़ुरान पढ़णो आहे न निमाज़ पढ़णी आहे। मुस्लमान न आहियूं छा? हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त काफ़िर ऐं मुस्लमान में संदो निमाज़ आहे। जंहिं निमाज़ क़ाइम कई तंहिं पंहिंजो दीन बहाल रखियो, जंहिं निमाज़ क़ाइम न कई दीन ड्राहे छॾी। अब दीन जो ड्राहे त पोइ ईमान कान्हो बचंदो, कुफर थी वेंदो न। अल्लाह ताला असांखे निमाज़ क़ाइम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तॾहिं अल्लाह तो फरमाए त बाना तूं पाण बि पको निमाज़ी थी, ज़ाल बाल बचन सभिनीनि खे माई निमाज़ न पढ़े त हमरा किलो हणी मथो फाड़िस, लटा न धोतई, हुनखे वञणो हो दोस्तनि सां लाड़काणे सखर आयो जो घर त लटा कोन हा धोतल, माईअ जो मथो फाड़े विधई। असां वटि केस ईंदा आहिनि खोड़। कंहिं बोड़ में लूण जरी घटि वधी पइजी वई, को थोरो कमकार थियो, को चयो न वरितई, को हीअं थियो, को हूअं थियो, को उबतो सुबतो थी वियो, को रुपो टको ज़ांखे मथा फाटनि ज़ाइफ़ुनि जा। पर जे अल्लाह जी निमाज़ न पढ़े त हमरा जे कन ते जूअं ई नथी रिंगे। जॾहिं अल्लाह हितां वठी पुॼंदी त अड़े ज़ाल तुंहिंजी हिक न ॿिए कंहिंजी निमाज़ छो न पढ़ाई? पोइ अल्लाह खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? पर इन खां अॻु में पाण खां पुछा थींदी त निमाज़ छो न पढ़ी आई? तो वटि हिते बेकार दर में को तोखे बल्ब बि तुंहिंजे घर में सड़ियल हिकिड़ो कोन हूंदो हो बेकार, ऐं हिते तूं पाण सॼो सारो अलाह जे जहान में बेकार सजदो ई न ॾेई। पोइ अलाह खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? अदा तंहिंजे करे अज़म कयो त इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं। ॿिनी निमाज़ खां सवा क़बर ऊंदहि अथव, निमाज़ खां सवा क़बर ऊंदहि अथव, निमाज़ खां सवा क़बर बिछुनि ऐं नागनि सां भरियल अथव, निमाज़ खां सवा क़बर में जहन्नम जा टांडा विछाइबा, निमाज़ खां सवा क़बर सोड़ी थींदी, पासरी पासरियुनि में टपी वेंदियूं, मैयत एॾी दाह कंदो जो जेकॾहिं ॿाहिरि दाह निकिरे त वरी क़ब्रिस्तान केर बि न वञे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। तंहिंजे करे अदा निमाज़ जा पाबंद थियो, वॾी ॾाह थियो। जीअं हिन जलसे खां पोइ इंशाअल्लाह निमाज़ जो शरह वधी वञे तव्हां वटि, बल्कि मां चवंदुमि 100% थी वञे। अल्लाह ताला हिन क़ुरान जे आवाज़ खे असांजे लाइ रहमत जी बरसात खां वधीक करे। छो त अल्लाह ताला तो फरमाए जॾहिं मींहुं वसंदो आहे त अबा वेरान मुल्क जेके उठे जा मुल्क हूंदा आहिनि उहे मींहं ते आबाद थींदा आहिनि। ऐं असां माण्हुनि जे दिलनि खे क़ुरान जी ज़रूरत हूंदी आहे। जॾहिं अल्लाह जे क़ुरान जा वाइज़ ऐं दर्स थींदा आहिनि न त पोइ उते असांजूं वेरान दिलियूं आबाद थी पवंदियूं। अल्लाह ताला असांजे दिलनि खे क़ुरान जे आवाज़ सां आबाद कयो। त अज़ीज़ान गिरामी, निमाज़ ज़रूर पढ़बी। हारून रशीद पुछो माईअ खां त जन्नत में घर वठी आई? चई हा। चई केरु पियो विकिणे? चई त फिलाणो फ़क़ीर वेठो हो हिकिड़ो बाज़ार में, उहो पियो विकिणे। घणे ॾिनई? चई जेके ॻह मूंखे पातल आहे सोन ज़ेवर उहे सभु। हारून रशीद उते जो उते उथियो, ॻोल्हींदे वञी फ़क़ीर खे लधाई। फ़क़ीर जन्नत में घर आहे? चई आहे। असांखे खपे? चई तव्हांजे वठण खां चढ़ियल आहे, बादशाह खे थो चढ़े, तव्हांजे वठण खां चढ़ियल आहे, तव्हां न वठी सघंदो। यार छो न मां वठी सघंदुसि? तूं जेको चओ त चई न ॾींदे न वठी सघंदे, तोखां मथे आहे, महांगो आहे बाबा। चइबो बोल ॿुधाए। चई त पंहिंजी बादशाही ॾे।
त हारून रशीद खणी बस कई चई तो हुन माईअ खे तो ज़ेवरनि ते ॾिनो शेर सोन जो वधि में वधि भला छा खणी वधि में वधि माई खे घणा पियल हूंदा बादशाह जी पंहिंजो राणी ॿ टे कंगण ॿ टे चूड़ियूं ॿ टे पाज़ेब ॿ टे हार ॿ टे बाला शेर सोन जो इन खां वधीक त कोन हूंदो 5 शेर सोन जा कोन पिया हूंदा चई माईअ खे कुल ज़ेवरनि ते ॾिनो चईसीं माईअ सौदो कयो बिना ॾिसण जे तूं ॾिसी आयो आहे तंहिंजे करे हाणे असां पंहिंजी मर्ज़ी सां मुल्क कंदासीं तंहिंजे करे कंहिं जी अमल ऐं ॻाल्हि ॿुधी उनजे पोयां बि हल चङी ॻाल्हि थिए पर जेको पंहिंजे दिलऊं तूं अमल कंदे न अलाह खे उहो अहिड़ो पसंदि थींदी जो सुभाणे तंहिंजे करे हे चओ बि भली अलाह ताला तो फरमाए ज़किर फ़इन ज़िक्रा तनफ़उल मोमिनीन नसीहत कर नसीहत मोमिन खे फ़ाइदो ॾींदी आहे पर इन पुराणे वांगुरु जे आसरो करे वेही रहूं त आख़िर में पाण साड़ाए हली बीहंदासीं कुझु न थींदी हाणे छो त नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए छॾियो हाणे ख़तम थी वियो हाणे हे अलाह जो क़ुरान अथई नबी सोने जो फरमान अथई हिननि ते अमल कर त तुंहिंजी ज़िंदगी बि भली तुंहिंजी क़ब्र बि भली हशर बि भलो त क़यामत में इंशाअल्लाह अलाह तुंहिंजी इज़त करे छॾींदो अलाह ताला असांखे इहा इज़त वारी ज़िंदगी नसीब फरमाए अज़ीज़ान गिरामी असां मुस्लमान ॾाढो कमज़ोरी जो हाल आहियूं यार असां मुस्लमान ॾाढा कमज़ोर हाल थी पिया आहियूं रब ताला असांजे हाल ते रहम करे पर अल्लाह तो फरमाए त इन अल्लाह ला युगय्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युगय्यिरु मा बिअनफुसिहिम अब हाणे मौसम गर्मी में थी अचे अॻे सियारो हूंदो त चवंदासीं पिंडाल बंदि कयो त सीउ न थिए ऐं हाणे चवंदा त हे बि हटायो त हवा लॻे फरहत थिए पर जेकॾहिं बंदि पिंडाल में अंदरि वेठा हूंदासीं त हवा ईंदी न ईंदी हे हटाइणो पवंदो कनातूं केराइणियूं पवंदियूं पखा खणी हलाइणा पवंदा तॾहिं हवा ईंदी अल्लाह तो फरमाए त बाना जेसिताईं तूं पंहिंजो हाल न बदिलाईंदे मां न बदिलाईंदो न बिज ज़मीन में तूं विझ त मां पोइ फुटायांसि पाणी तूं हिते हारेसि त मां सावक पैदा कयांसि बाक़ी तूं ज़मीन में बिज ई न विझ पोइ तुंहिंजी कणक फुटंदी तुंहिंजियूं सारियूं फुटंदियूं अलाह तो एतिरो कमु तोखे करिणो आहे घटि में घटि कमु तूं कर वधि में वधि अलाह तो कमु मां कंदो आहियां तंहिंजे करे अज़ीज़ान गिरामी कदम ख़ैर ऐं भलाई में तोखे असांखे खणणो आहे बाक़ी मंज़िल ते पहुचाइण अलाह जो कमु आहे हे मुस्लमान जे मुल्क जो हाल आहे अबा शादियुनि में गाॾियूं ॾिठियूं अथव जिन जे मथां इको साउंड लॻल हूंदो आहे उहे पोइ शादियुनि में क़ुर पढ़ंदा वेंदा आहिनि भला असांजा नात खान मौलूद पढ़ंदा वेंदा आहिनि भला कंहिं साईं खां तकरीर कराईंदा आहिनि छा हूंदो आहे राग भला इज़त वारा सुठो कलाम शराफ़त वारी ॿोली कि न बेहूदा बेहया बेग़ैरती मां अहिड़ा अखर थो ॿुधायां जो सच मूंखे यादि थो अचे त अॼु बि मुंहिंजी रत थी रचके पनो आख़िर में मां ॿुधा इहो रागी न हींअर जीअर हुजे त हीअं वठी मुंडी मरोड़े पोच लियासीं जो जीअं चुरण जहिड़ो न रहे अहिड़ो पियो कमीनो ॻाल्हाए ऐं जेके इन खां वधीक बेग़ैरत हलाइण वारा उहे जेके गाॾियूं वठी ऐं पूरी नौजवान न्याणियुनि जूं कतारूं गाॾियुनि जूं उन्हनि खे ॿुधाईंदा पिया वञनि मां अछे ॾाढ़ी वारे कुराड़े खे शर्म पियो अचे ॿुधी ऐं उन ज़ाइफ़ां सां ॻाल्हाईंदो वञे उहो ॻाइणो कंजर उहो हुन सां ॻाल्हाईंदो वञे ऐं हो माण्हू बेग़ैरत हलाईंदा वञनि अल्लाहु अकबर रेल स्टेशन जे भरिसां बीठो हुउमि उहे गाॾियूं लंघियूं पने आकिल में न्याणियूं खे वञनि पियूं बुरकनि सां ऐं ॿिया कमबख़्त स्कूटर ते वरी उन्हनि खे हुन राग ते इशारा ॾींदा वञनि अबा कॾहिं हिननि राग जे लाउडनि खे बि बंदिश थींदे ॿुधो अथव पुलिस अॻु दॿ झले मुस्लमान पुलिस हे जेके आबिद ज़ाहिद असांजा जेके ऑफिसर आहिनि जिन जो निरड़ घसी वियो आहे सज़ा ॾेई हराम खाई खाई हिननि जा पेट दुहल थी विया आहिनि इन्हनि खे कॾहिं इन बेग़ैरती खे रोकी ते ॾिठो अथव कॾहिं इन्हनि बेग़ैरतनि खे जेके नाप बेपर्दे रंडियूं नचंदियूं थियूं अचनि रोडनि ते इन्हनि खे कॾहिं ॾिठो अथव रोकी दे बाक़ी अचे रोकबो त क़ुर जे आवाज़ खे रोकबो लाउड बंदि कयो क़ुर छो था हलायो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मुस्लमानो इहो हाल तव्हां असांजो त हे केरु थींदा आहिनि हे त तुंहिंजे असांजे टकनि ते पंधंदड़ मुलाज़िम आहिनि पर हिन में गुनाह तुंहिंजो ऐं असांजो आहे जो असां उन्हनि माण्हुनि जी चूंड न कई आहे जेके असांजे क़ुर जे आवाज़ खे मथे कनि असां चूंड कई आहे अमेरिका जे पुठियुनि जी असां चूंड कई आहे इंग्लैंड जे थोकनि जी असां चूंड कई आहे जर्मनी ऐं पंहिंजो यहूदियुनि नसारनि जे एजेंटनि जी पोइ ज़ाहिर आहे उहे ईअं कंदा तुंहिंजे क़ुर जे आवाज़ खे वधाईंदा इहे बेग़ैरती वधाईंदा इहे चवंदा त स्कूल में ॻाइण वॼाइण मुंहिंजे फोन में मैसेज पियो अचो त मां खोले ॾेखारियां स्कूल में पहिरें खां वठी 5 ॾहें दर्जे ताईं ॿारनि खे दुहलो ॻाइणो सेखारणो माना मंगरहाण जा फर करे छॾियो इहे हुकुम हलंदा इन्हनि खदड़नि हुकुमराननि जे चूंड ते जेके तूं असां चूंडे वोट ॾेई नची कुॾी अधमुआ थी ऐं चवंदा आहिनि फलाणो जीए फलाणो जीए फलाणो जीए उहे जीअनि पर तूं मर न तुंहिंजी गैरत बचे न तुंहिंजी इज़त बचे न तुंहिंजो ईमान बचे न तुंहिंजो नंग बचे न तुंहिंजो माल बचे कुझु बि न बचे तूं ज़िंदाबाद ऐं जीए जीए में ख़ुशि हो
तंहिंजे करे मुस्लमानो कुझु अखि पटियो, कुझु होश कयो। हे ॻाल्हियूं जेके अथव चरनि जूं ॻाल्हियूं न अथव, कंहिं ॾींहुं होश ईंदो पोइ ॿुधंदव, पोइ मथां रुॻो आङुरियुनि में चक हणणा पवनि। उन खां अॻु में कुझु अमल कयो, कुझु सोचो। अहिड़ो इनक़िलाबी कदम खणो जो हे जेके इहे ज़ालिम ऐं काफ़िर सिफ़त हुक्मरान आहिनि, इन्हनि जो रस्तो रोकणु तव्हां मुस्लमाननि जो कमु आहे। इन्हनि वोटनि महिल सभु तव्हां खां विसरी वेंदो आहे। इलेक्शन में जेकॾहिं को दीनदार को आलिम बीहंदो आहे त तव्हांखे यादि ई न ईंदो आहे। बसि पोइ माइटियूं मिटियूं सरदारियूं सभु इहो लॾे जो लॾो यहूदियुनि जा एजेंट ईअं गरम थी वेंदा आहिनि। पोइ किथे पैसा किथे ईअं, पोइ जेकॾहिं पैसनि ते थो विकायूं त पोइ त रंडी बि हली नथो खाऊं। पोइ हिकिड़ो जो मोतबर टोप वारो पटके वारो वॾो सरदार हुजे, लठ सरदार हुजे, उहो जो चइनि टकनि ते विकामे त पोइ त हिन खां रंडी बि हली आहे न। उहा त 4 टका वठी पंहिंजो पेट थी पाले न। तो कहिड़ो कमाल कयो जिथे क़ुर जो बि रस्तो रोकी, इस्लाम जो बि रस्तो रोकी ऐं पोइ पाण खे मोतबर थो चवे। तंहिंजे करे मुस्लमानो कुझु किरदार कयो, मतां सुभाणे क़बर में रत जा ॻोढ़ा रोइणा पवनि। तंहिंजे करे सोचे सम्झी कदम खणो। इन्नमा अमालुकुम उम्मालुकुम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, तुंहिंजा ई अमल तुंहिंजा हुक्मरान हूंदा आहिनि। जहिड़ा अमल कंदे, जहिड़ा ठपा हणंदे, हुक्मरान ओड़ा थींदे। जे ठपो हणंदे किताब ते आलमनि खे चूंडींदे, अलाह वारनि खे चूंडींदे, त इंशाअल्लाह आवाज़ क़ुर जो बुलंद हूंदो। अॼु बि तुंहिंजे इस्लाम ऐं क़ुर खे हज़रत मौलाना फज़लुर रहमान ते हिकिड़ो झंडो खयूं, आवाज़ बुलंद कयूं ॾिठो आहे। हिकिड़ो माण्हू आहे, अलाह तो फरमाए त दिल न लाए, इन इब्राहिम कान उम्मत, तव्हां वटि हिकिड़ो तरीक़ो आहे। हिकु इब्राहिम अकेलो हो, काफ़रनि जे सॼे टोलनि सां मुंहुं ॾिनई, बाहि में विधऊं तॾहिं बि अलाह हुनखे न साड़ियो। पर अज़ीज़ो, तव्हां असां त ॾोही आहियूं, जॾहिं इस्लाम जे ख़िलाफ़ ॿियनि ते ठपा हणंदा आहियूं न त इहो कुफ़र ते ठपो अथव। ख़बरदार मुस्लमान, मतां सुभाणे पंहिंजो पाण खे सम्झे त मूंखे न कंहिं मौलवी चए न मुला ॿुधायो, हे अलाह जे क़ुर जो जलसो आहे ऐं हे मजमा आहे, ज़मीन आसमान कख पन शाहिद थींदी जेकॾहिं इन जी ख़िलाफ़ वर्जी कॾहिं। अज़म करे छॾ, जेकॾहिं उलमा तुंहिंजे दर ते अचनि त उहे तुंहिंजे दर ते न अचनि, तूं उन्हनि जे दर ते वञे त असां तव्हांखे वोट ॾींदासीं, इंशाअल्लाह तव्हांखे कामयाबु कंदासीं। अज़ीज़ान गिरामी, मरी क़बर में वेंदे यार, उते न को अमीर हलंदी न कबीर हलंदी, तुंहिंजे जनाज़े में कोन ॾेई, तुंहिंजो जनाज़ो बि बेचारी दे बि मुला, निमाज़ बि उहे पढ़ंदई, क़बर ते हली ख़त्मो बि उहो चवंदई, इहो को न ईंदी ऐं अंदरि क़बर में हे क़ुर हलंदी। तंहिंजे करे ख़बरदार, हिन क़ुर खे न विसारजांइ, इहो मुंहिंजो अखर कन में हिन में माणे ऐं दिलि में रखी छॾ। अलाह ताला असांखे सचो मुस्लमान बणाए। अलाह तो फरमाए त यौम नहशुरु मिन कुल्लि उम्मतिन फौजा, क़यामत जो ॾींहुं थींदो, सभिनीनि खे असां धार धार कराईंदासीं। के ॻाढ़नि झंडनि जा, के सावनि झंडनि जा, के फिलाणनि झंडनि जा, पर मुहम्मद रसूलुल्लाह जे झंडे वारा ईंदा इंशाअल्लाह। अज़म करे छॾ, कसम खणी छॾ अलाह सां त इंशाअल्लाह हिन झंडे जा ईंदा। अलाह तो क़यामत जे ॾींहुं सभु असां टोला जमा कंदासीं, जेके असांजे आयतुनि खे कूड़ो था कनि, हर हिक खे धार कंदासीं। हदीस शरीफ़ में आहे त जेके गद्दार इस्लाम ऐं दीन जा आहिनि, उन्हनि खे झंडो पोयों हणंदासीं। हदीस शरीफ़ बुखारी जी हदीस अथव। हर हिकु माण्हू खे हुनजे गद्दारी आहे, जेॾो वॾो गद्दार त बांस जे लकड़े में झंडो, हो माशर जो सभु मैदान ॾिसनि, पर हे झंडो अथई मोहम्मद रसूलुल्लाह तुंहिंजे हथ में हूंदो। छो त क़यामत जे ॾींहुं हर हिकु ईंदो, हर टोले खे धार कंदासीं, को कंहिं सां गॾिजी न सघंदो। छो त हिते गॾिजणो अथई त हिन सां गॾिजे, छो त हे अलाह जे क़ुर जे लाइ जमात आहे। बिल्कुलु हिन जो इहो आहे त अलाह जे ज़मीन ते अलाह जे क़ुर ऐं निज़ाम खे नाफ़िज़ करणो आहे। अलाह तो फरमाए पोइ क़यामत जे ॾींहुं जॾहिं हिननि खे धार धार कंदासीं, पोइ पुछंदासीं त अड़े तव्हां असांजे क़ुर खे, असांजे आयतुनि खे कूड़ो कयो हो, ॿुधायो भला, न त तव्हांखे कहिड़ी ख़बर हुई, छो न पिया क़ुर खे मञो। अबा कुझु हिते क़ुर खे जवाबु ॾींदासीं त अलाह खे उते कहिड़ो जवाबु ॾींदासीं। तंहिंजे करे हिते क़ुर खे जी कर, पोइ चवंदे रब मां जी कयो। ठीकु आहे, तूं जीअं इन जी करण सां छा थींदो, तुंहिंजी न करण सां छा थींदो। अलाह जे क़ुर खे कुझु न थींदो, पर हिकिड़ो वाक़ियो तुंहिंजे मुंहिंजे लाइ सबक़ जे लाइ इबरत ज़रूरु आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं निमरूद जी बाहि में साड़नि पिया, त बाहि ॿारण वक़्तु ॿिनि जानवरनि जो किरदारु आहे, हिकिड़े पखीअ जो, हिकिड़े जीत जो। जीत थी सांड्रो, किरड़ी हे जेके घर में हूंदी आहे, हिकिड़ो इन जो किरदारु आहे। जॾहिं काफ़र बाहि पिया ॿारनि त किरड़ी डुकंदी आई, अचे फूकू ॾिनई त बाहि ॿारियां त इब्राहिम सड़े। ऐं वरी कणची पखी ॾिठो अथव, कारो नंढड़ो बा, कणची पखीअ खे ख़बर पई त बाहि छो था ॿारनि, चई त इब्राहिम नबीअ खे साड़ीदार, चई त मां कीअं थी चुप करे वेहां, भॼंदी वई पाणीअ जे चश्मे में चोंब भरे अचे मथां वारी। अबा जाते कंबर खां शहदाद कोट ताईं काठियूं पियल हुजनि, इन मॾियुनि काठियुनि खे बाहि लॻे, कणची जी चोंब सां विसंदी। पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, सांडे सां तव्हांजी मोहबत आहे, भला कणचीअ सां दुश्मनी अथव, कॾहिं कंहिं कणची मारी आहे? असुल न, कंहिंजी बि दिलि न घुरंदी आहे त हुनखे ॿार बि तव्हांजो ॻोल्हे न हणंदो आहे, छो त अलाह ताला हुनजे मथां मोहबत विझी छॾी, छो त हुन अलाह जे नबीअ जे बाहि जे मथां चोंब जी पाणी जी चोंबारी, ऐं हुनजे फूक सां बाहि न मरी, पर दुश्मनी जो इज़हार कई। अलाह ताला क़यामत ताईं लानत जो ठपो हणी छॾियसि। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में लछड़ी पई हूंदी, जेका सांड्रो किरड़ी घर में ईंदी त हुनखे इन सां मारींदा।
उनजे मथां क़यामत जी लानत पइजी वई तंहिंजे करे तुंहिंजे मुंहिंजे फूक खे तूं नंढो न सम्झ उहा इस्लाम जी बाहि विसे इस्लाम जे ख़िलाफ़ या इहो ॾींहों ॿरे या न ॿरे पर इहा कड़छीअ जे चुंब वांगुरु तुंहिंजी चुंब इंशाअल्लाह क़यामत में तोखे खटाईंदी अज़म करे छॾ इंशाअल्लाह इस्लाम खां सवाइ ॿिए सां हथ न मिलाईंदो बस इहो हथ जो असांजो अहद इंशाअल्लाह इस्लाम सां थी वियो अल्लाह ताला शाले ने इस्लाम जे बैत ते असांखे मज़बूत रखे अल्लाह तो फरमाए भला पुछंदोमान त न त छा पिया कयो उनजे मथां ॻाल्हि पइजी वई ज़ुल्म जे करे पोइ उहे न पिया ॻाल्हाइनि ॾिठो न त असां राति ऐं ॾींहुं अल्लाह तो फरमाए इन जे लाइ कयो आहे त ॾींहं जो घुमो फिरो राति जो आराम कयो इन में वॾी क़ौम जे लाइ निशानी आहे क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह तो फरमाए त सूर में फूक ईंदी सॼो ज़मीन आसमान हेठि मथे थी वेंदो आसमान वेड़जी वेंदा सिज ऊंदहि थी वेंदो चंड ख़तम थी वेंदो सितारा बेनूर थी वेंदा रब तो फरमाए त पोइ ज़मीन आसमान में हर को परेशान थी वेंदो जंहिंखे अल्लाह चाहे उहो न थींदो बाक़ी सभु परेशान हूंदा अल्लाह कंहिंखे चाहींदो जेके हिते अल्लाह खे चाहींदा सभु अज़म खे त इंशाअल्लाह अल्लाह सां मोहबत सची रखंदासीं अल्लाह जे रसूल सां सची मोहबत रखंदासीं अल्लाह तो फरमाए मां सां मोहबत अथव असां सभिनी चयोसीं जी मुंहिंजा रब अल्लाह तो फरमाए कॾहिं मूंसां मोहबत अथव त मुंहिंजे मोहम्मद रसूल जा ताबेदार थियो अज़म करे छॾियो त इंशाअल्लाह मोहम्मद रसूल जा ताबेदार थींदासीं उनजे गद्दारनि कादियाननि ऐं ख़त्म नबूवत जे गद्दारनि खां असां बग़ावत ऐं उन्हनि सां बाइकाट कंदासीं अल्लाह तो फरमाए क़यामत तरल जबाल तहसब अजामद है जेके जबल ॾिसे थो जेके ॼमिया बीठा आहिनि तमुर मर सहाब ईअं उॾंदा ॼण ककर था उॾनि अल्लाह जी कारीगरी हर शइ खे उन मज़बूत कयो आहे अल्लाह तव्हांजे समूरे कमनि जी ख़बर अथव तंहिंजे करे माना ईअं न सम्झो त गुझ गोह में गुनाह करे पैसा वैसा वठी ऐं दीन इस्लाम जी मुखालफ़त करे गदारी में ईमान विकिणी ईंदे त बचंदे रब तो वध माखो न बचंदी अल्लाह असांखे पंहिंजी महिरबानी सां बचाए सचाई सां बचाईंदी तंहिंजे करे सचाई खां सवाइ कुझु कमु न ईंदो मंजा बिल हसनत फलहु खैरुम मिनहा अल्लाह तो फरमाए जेको माण्हू नेकी कंदो भलाई कंदो त हुनखे भलो बदिलो ॾींदोमांसि क़यामत जे ॾींहुं इहो परेशानी खां आज़ाद हूंदा ऐं जेको बुराई कंदो गुनाह आणींदो पोइ हुनखे मुंहुं भरो जहन्नम में हणंदुमि अल्लाह तो फरमाए त हल तुजज़ौना इल्ला मा कुंतुम तामलून तव्हांखे तव्हांजे अमलनि जो बदिलो ॾींदासीं इन्नमा उमिरतु अन अअबुद रब हाज़िल बल्दा मूंखे हुकुम थियो त मां हिन शहर जे रब मके मुकरम जे मालिक रब जी इबादत कयां जंहिं इन मके खे इज़त वारो कयो आहे हर शइ उन अल्लाह जी आहे मूंखे हुकुम आहे त मां अल्लाह जो मुस्लमान फर्मबरदार थियां सभु अज़म कयो त इंशाअल्लाह मुस्लमान थींदासीं ऐं मुस्लमानी जो सबूत निमाज़ अथव मुस्लमान जो सबूत त पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो अज़म करे छॾ त इंशाअल्लाह बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदासीं ऐं पाण निमाज़ी थींदासीं अहल यार समेत निमाज़ी थींदासीं क़ुरान ॿियो हे हुकुम बि आहे त मां क़ुर पढ़ां तंहिंजे करे क़ुर पढ़ो क़ुर ॿुधो जेको क़ुर ॿुधो उहो दिलि में विहारियो पोइ वञी हिन ते अमल कजो पोइ इंशाअल्लाह तव्हांखे कामयाबी जी मुबारक आहे पोइ जेको हिदायत वारो थींदो त हिदायत पंहिंजे लाइ थींदसि जेको गुमराह थींदो त गुमराही पाण खे ॿोड़ींदसि नबी सोना तूं चवें त मां तव्हांखे ड्रेजारे छॾियोमांव तंहिंजे करे ॾाह थिजो अबा हिकिड़ो मिस्त्री जो ॿुधाए छॾे त बाबा ही बिजली ते हथ न हणजांइ छा कोन्दी पोइ हाणे इलाज वेही करे मिस्त्री पोइ हर कंहिंजी मर्ज़ी आहे पोलनि ते लॻल हूंदो आहे न ख़तरा 11,000 बसि गवर्नमेंट एतिरो करे छॾींदी आहे माण्हू वेठो हूंदो आहे लठ खणी त न चढ़जो छोरा हेॾे न बसि हिन हणी छॾियो हाणे हर कंहिंजी मर्ज़ी चढ़े त पाण मरंदो न चढ़े त बचंदो अल्लाह तो वध मां क़ुर ॿुधाए छॾियो नबी सुना तूं चवें त मां तव्हांखे ड्रेजारे छॾियोमांव बेफ़रमान थींदव सज़ा ईंदव फर्माबरदारी थींदव त अल्लाह ताला तव्हांखे कामयाब कंदो बसि रब तो फरमाए मुंहिंजे रसूल जो कमु पूरो थियो तंहिंजे करे असांजो कमु बेतरो आहे तव्हांखे क़ुर ॿुधायोसीं हाणे अॻिते अल्लाह ताला तव्हांखे वक़्त ऐं सआदत ॾींदो जो ख़ुदा कंदो हिन ते अमल कंदो वकुल अल्हम्दुलिल्लाह चओ सभु तारीफ़ अल्लाह जी आहे सयूरिकुम आयाती अल्लाह पंहिंजी निशानी तव्हांखे ॾेखारींदो फतारिफ़ून अल्लाह खे सुञाणंदो वमा रब्बुक बिगाफ़िलिन अम्मा तामलून अल्लाह ताला असांजे अमलनि को बेख़बर न आहे दुआ आहे त अल्लाह सुब्हानहु तआला असांखे भलनि अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह असांखे क़ुर ऐं सुन्नत वारो बणाए रब सुब्हानहु तआला असांखे भलाई नसीब फरमाए हिकिड़े दोस्त जंहिं जलसे में काफ़ी ख़िदमत कई आहे पंहिंजे सिहत जे लाइ दुआ चई थी अल्लाह ताला उनखे सिहत अता फरमाए अल्लाह ताला हिननि कमु कराइण वारनि खे हिन ख़ैर जे सर करण वारनि खे हिन ख़र्च करण वारनि खे बरकत फरमाए हिनखे क़बूल करे हे क़ुर जो जलसो अल्लाह सुब्हानहु तआला असां सभिनि जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए अल्लाह ताला हिन में बीमारनि खे शफ़ा ॾे रे औलादनि खे औलाद ॾे गुमराहनि खे हिदायत नसीब फरमाए मौलनि जे क़बरनि खे जन्नत जो बाग़ बणाए असां सभिनीनि खे क़ुर शरीफ़ मोहम्मद रसूल जे सुन्नत ऐं दीन जो सचो ताबेदार करे